अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मेमनगोड़ जे मेन बाज़ार में गैस जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड बंद करे छॾियो। एहतजाज कंदड़नि में मर्द औरतूं ॿारड़ा शामिल हुआ। हथनि में प्लेकार्ड ऐं बैनर्स खणी सख़्त नारेबाज़ी कई। तफ़सील मूजिबि मेमनगोठ ऐं आसपास जे इलाइक़े जो राति खां वठी अञा ताईं गैस मुकमिल बंदि थियण करे इलाइक़े वासियुनि औरतुनि मर्दनि मेमनगोठ जे मेन चौक ते धरणो हणी वेही रहिया। रोड मुकमिल तौर ते बंदि करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त गैस इंतिज़ामिया हथरादू गैस बंदि करे हथरादू खोट कई आहे ऐं हुननि चयो त रमज़ान मुबारक जे भलारे महीने में गैस बंदि करे यहूदियुनि वारो कमु कयो आहे ऐं असांजा नुमाइंदा वोट वठण खां पोइ मुकमिल अगोर निंड में सुतल आहिनि ऐं असां सां को बि इंतिज़ामिया जो माण्हू मिलण न आयो आहे। असां रोड न खोलींदासीं जेसीं ताईं रोड गैस न खोलियो वेंदो। धरणो जारी रहंदो। इफ्तारी टाइम ते गैस बंद कयो वञे। असां सरदार जाम अब्दुल करीम सां अपील था करियूं। MP यूसुफ मुर्तज़ा सां सलीम साहब सां बाबा रोज़ेदार परेशान थी वञनि। गैस बंदि थियो वञे बाबा। असीं हर वक़्तु PPA वोट ॾींदा। हर वक़्तु असां PPA खे साथ ॾिनो। अञा बि असीं PPA खे ॾींदासीं। हे नियाणियूं रोड ते बीठियूं आहिनि। सांभाई मां बि गैस बंदि करियो जॾहिं ऐं मगरिब जे टाइम ते इफ्तारी टाइम ते बंदि करियो यानी छा कंदा रोज़ेदार बाबा ख़ुदा पंहिंजी गैस बाबा ईअं न करियो। असां हर वक़्तु PPA खणंदा सरदार जाम अब्दुल करीम MP यूसुफ ऐं